अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आया जो पंहिंजो सिंगर सदा मास्टर मंज़ूर। दोस्तों जीअं त मुंहिंजो स्टूडियो सदा मास्टर मंज़ूर स्टूडियो हींअर हुनजी इब्तिदा थी वई आहे। तक़रीबन 20-25 ॾींहं थिया आहिनि जेकी हुन में कुझु एल्बम दोस्तनि जा तयारु थी विया आहिनि। दोस्तों जंहिं दोस्तनि खे गीत कराइणा आहिनि, लाॾा कराइणा आहिनि, शादियुनि जा सालगिरह जा लाॾा कराइणा आहिनि, कंहिंखे तकड़ में घुर्जनि में पवंदा आहिनि, कंहिंखे एमरजेंसी हूंदा चवंदा आहिनि असांखे हिकिड़े ॾींहं में तयारु करे ॾियो, त असां उनखे 2-3 घंटनि में भी लाॾो तैयार कर ॾींदासीं। तव्हांजे लाइ असां पंहिंजो कॉन्टेक्ट नंबर भी हिते रखूं था। जंहिं दोस्त खे लाॾा ठाराइणा आहिनि त असां सां राब्तो कनि। कुझु लाॾा मूं तैयार कया आहिनि ऐं कुझु मां हींअर तैयार कयां थो, तव्हांखे 2 बोल ॿुधायां थो। इंशाअल्लाह ताला उमेद आहे तव्हांखे पसंदि ईंदा। कितनी सुहानी रात है, देखो धूपों की बरसात है, राना सलमान की शादी है, सारे घर में खुशी है। राना सलमान की शादी है, राना सलमान की खुशी है। अरसे के बाद देखो घर में खुशी है, अरसे के बाद देखो घर में खुशी है। दूर दूर से सारे मेहमान आए हैं, अल्लाह मेहमान आए हैं। राना सलमान को मुबारक हो। राना ऐसन को मुबारक हो। दोस्तों उम्मीद आहे त ही लाॾो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। ऐं जंहिं दोस्त खे लाॾो कराइणो आहे या छठी जो गीत कराइणो आहे या सालगिरह जो करिणो आहे त असां सां राब्तो कनि। असां पंहिंजो कॉन्टेक्ट नंबर छॾियूं था। वॾी महिरबानी, लख एहसान तव्हांजा।